ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीटीआई बानी जी हुकूमत में दहशतगर्दनि खे जेलुनि मां कढियो वियो। पीटीआई बानी जी पॉलिसी जे करे दहशतगर्दी कर खयो। पीपी चेयरमैन जो चवणु आहे त अफ़गानिस्तान मां दहशतगर्दनि खे ख़त्म करण में सभु नाकाम थी विया। पाकिस्तान में असां फाटा खां वेंदे कराची ताईं दहशतगर्दी ख़त्म कई। मौलाना फज़ल रहमान एहतजाज करे पर उहो हक़ीक़त ते ॿधल हुजणु घुरिजे। पीपी चेयरमैन जो चवणु आहे मौलाना फज़ल रहमान जांच करे संदसि माण्हू ग़लति बयानी करे रहिया आहिनि। मौलाना फज़ल रहमान खे एहतजाज करणो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा में करे फज़ल रहमान सिंध में जलसो करे असां खेसि चांहि पियारींदासीं। मौलाना फज़ल रहमान खे संदसि सूबाई क़यादत गुमराह कंदी आहे। फज़ल रहमान जो एहतजाज केपी ऐं अली अमीन गंडापुर ख़िलाफ़ ठहे थो। असां अमरनि जो मुक़ाबिलो कयो, जंग जे भोलनि खां डिॼण वारा नाहियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवणु आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीटीआई बानी जी हुकूमत में दहशतगर्दनि खे जेलुनि मां कढियो वियो। पीटीआई बानी जी पॉलिसी जे करे दहशतगर्दी कर खयो। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद मां आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी कुर्बान बलोच, वधीक छा चवणु आहे पीपी चेयरमैन जो इन हवाले सां? जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मीडिया से अहम ॻाल्हि ॿोल कई है। पार्लियामेंट हाउस में अॼु हुन क़ौमी असेंबली के सेशन में शिरकत कई ऐं उन खां पोइ पार्लियामेंट हाउस में पंहिंजे चैम्बर में हुन मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई, जंहिंमें मुल्क जी सियासी सूरत हाल ऐं आलमी बिरादरी सां लाॻापन ऐं दहशतगर्दी ऐं सदर जे ख़िताब जे हवाले सां मुख़्तलिफ़ नुक़्तनि ते पंहिंजो ख़्यालनि जी उन ते रोशनी विधी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हुयो त यकीनी तौर ते हुकूमत खे टाइम ॾियणु घुरिजे, अवामी मसाइला हल थियणु घुरिजनि, इहा सभिनी जी अवलियत हुजणु घुरिजे। ऐं उन सां गॾोगॾु हिन जो चवणु आहे त सदर ज़रदारी जेको ख़िताब कयो उन में हिकिड़ी गाइडलाइन ॾिनी, हिकिड़ी हिकमत अमली ॾिनी। सभिनी सियासी धुरियुनि ते इहो फर्ज़ आहे थिए थो त हू इन हवाले सां गॾिजी वेहनि ऐं अवाम जे मसइलनि जे हल लाइ किरदार अदा कनि। दहशतगर्दी जे हवाले सां हुन चयो त बदकिस्मती सां हिकु दफ़ो ॿीहर मुल्क में दहशतगर्दी कर खणे पई, जंहिंजो सबबु जेका गुज़िरियल हुकूमत आहे पीटीआई जी, उन में जेके दहशतगर्दनि खे छूट छॾियो वियो, उन्हनि खे मराहतूं ॾिनियूं वियूं, उन्हनि खे आज़ादु कयो वियो, उन्हनि जो नतीजो आहे त मुल्क में हिकु दफ़ो ॿीहर दहशतगर्दी कर खणे पई। पर असां दहशतगर्दी खां डिॼण वारा न आहियूं। माज़ी में मुक़ाबिलो कयो, हाणे मुक़ाबिलो कंदासीं। सिंध पुलिस दहशतगर्दी जे ख़िलाफ़ अमन अमान जे हवाले सां आम किरदार अदा करे पई ऐं उन जे इन जेके ख़िदमतूं या उनजो जेको फर्ज़ शनासी आहे उनजो एतिराफ़ करणु घुरिजे। सो बिलावल भुट्टो ज़रदारी इंतहाई सियासी मामलनि जे हवाले सां जांच चाहे ऐं उनजो चवणु आहे त अवामी मसाइला हर सूरत में हल थियणु घुरिजनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी उन लाइ किरदार अदा करण लाइ तयारु आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी कुर्बान बलोच अपडेट करण लाइ। जैसे आपने कल देखा, एक बार फिर पाकिस्तान पीपल्स पार्टी ने एक किस्म का तारीख रकम किया, जहां सदर पाकिस्तान आसिफ अली जरदारी ने 7th टाइम एज अ प्रेसिडेंट एड्रेस किया है पार्लियामान को। और अगर आप स्पीच पे भी गौर करें, मेरा ख्याल में जो तकरीर किया गया वो वक्त का और पाकिस्तान का ज़रूरत है कि हम आपस के इख्तलाफात के बजाय अवाम के सोचें, मुल्क का सोचें और जो मुआशी बहरान है, बाकी जो मसाइल हैं, अवाम को इन इशूज़ से निकालने के लिए सदर ज़रदारी साहब ने अपनी तकरीर में एक रोड मैप दी कि जो इस वक्त पाकिस्तान में तकसीम और नफरत की सियासत, जो ज़ाती अना की सियासत, उसको एक साइड पे रख के हम पाकिस्तान के लिए एक होकर इन मसाइल का मुकाबला करें। अफसोस के साथ ये है कि पाकिस्तान के अवाम इलेक्शन में जाके अपने मेंबरान के मुंतखब करते हैं। चाहे आप अपोजिशन में हो या हुकूमत में हो या इत्तेहादी हो, आपका एक किरदार होता है, एक रिस्पॉन्सिबिलिटी होता है। और जो हमारा अपोजिशन के दोस्त है, उनका कोई दिलचस्पी नहीं है कि पार्लियामान को अपना किरदार अदा करे, पार्लियामान में और पाकिस्तान के अवाम का नुमाइंदगी करते हुए उनका या इश्यूज उठाए या मसले हल करने की कोशिश करे। उनका मकसद सिर्फ एक है कि वो अपना ज़ाती सियासी फ़ायदा निकाले। जो अपने जो सियासतदान हैं उनके जमात के, उनको एनआरओ दिलवाने के लिए, उनको रिलीफ दिलवाने के लिए वो पूरा डटे हुए हैं और कोई अवाम के
عوام کے لیے نہیں سوچ رہے ہیں، اور پوری دنیا کو ایک بہت ہی برا، نہ صدر زرداری کے لیے نہ حکومت کے لیے اگر برا پیغام گیا تو ان کے لیے گیا جو غلط طریقے سے احتجاج کا الفاظ میں استعمال بھی نہیں کرنا چاہ رہا ہوں، اس لیے وہ احتجاج نہیں تھا۔ جمہوری طریقے سے ہوتا ہے کہ آپ احتجاج کریں، لیکن جب آپ گالی گلوچ پہ اتر آئے، جب آپ سیٹیاں بچانے شروع کر دیں، تو یہ نہ پارلیمان کا طریقہ کار ہے، نہ کسی بھی جو میچور سوسائٹی ہوتا ہے ان سوسائٹیز میں اس قسم کی واقع نہیں ہوتے۔ تو ایک بار پھر جہاں صدر زرداری نے ایک قسم کا تاریخ رقم کیا، وہاں ہماری اپوزیشن نے دوستوں نے بدقسمتی سے ایسے تاریخ رقم کیے ہیں اپنے لیے، جس کی نتیجے میں آج اسپیکر نیشنل اسمبلی کو ایک ایسے قدم اٹھانا پڑا جو ہم ذاتی طور پہ تو پریفر کرتے کہ ایسے وقت نہیں آتا، ایسے موقع نہیں آتا کہ وہ مجبوراً ایسا اقدامات اٹھانا پڑے جس سے دو ہمارا ہاؤس کے جو ممبرز ہیں ان کو سسپینڈ کیا۔ جہاں تک عوام کی بات ہے، میرا خیال میں یہ نہ صرف پیپلز پارٹی کی مگر ہر سیاسی جماعت کا کوشش ہونا چاہیے کہ وہ پاکستان کے عوام کو، پاکستان کے عوام کے نہ صرف مسائل حل کرے مگر کم سے کم بوجھ پاکستان کے عام آدمی پہ اور پاکستان کے عوام پہ ہو۔ پاکستان پیپلز پارٹی کی الیکشن کیمپین پہ بھی ہمارا یہ زور تھا کہ اگر آپ نے تکلیف دینا ہے تو وہ آپ امیروں کو دے اور عوام کو ریلیف دے۔ اب وزیر اعظم صاحب کی جو ابتدائی تقریر تھا اس میں یہ نظر آ رہا تھا کہ پاکستان پیپلز پارٹی کی یہ جو منشور کے پوائنٹس تھے وہ اس میں شامل تھے، اور اس پہ بار بار وزیر اعظم صاحب نے زور بھی دیا۔ اب ہمیں حکومت کو ٹائم دینا چاہیے کہ وہ اپنے نہ صرف منشور پہ مگر ابتدائی تقریر پہ عمل درآمد کرے۔ جو کراچی میں لانڈھی میں دہشت گردی کا واقعہ ہوا، وہاں کوئی فورن نیشنلز بھی موجود تھے، مگر حکومت سندھ کے جو سندھ پولیس ہے ان کا کردار کی وجہ سے، ان کی بہادری کی وجہ سے، ان کی محنت کی وجہ سے شکر الحمدللہ وہ اس دہشت گردی کے واقعہ کو ناکام کروائے۔ مگر ضرور ایک ریمائنڈر ہے کہ پاکستان بھر میں ایک بار پھر افسوس کے ساتھ دہشت گرد اپنے سر اٹھا رہے ہیں، اور نہ صرف صوبائی حکومتوں کو مگر وفاقی حکومتیں کو مل کے ان کے خلاف ایکشن لینا پڑے گا اور انشور کرنا پڑے گا کہ ہم اپنے جو ہمسائے ملک ہیں ان سے بھی انگیج ہو، ان پہ بھی دباؤ ڈالا جائے کہ جو ان کی طرف سے دہشت گردی کے واقعے کو ڈکٹیٹ کیے جاتے ہیں